बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नी तारिकुन फ़ीकुमुत थक़लैन किताबल्लाहि व इतरती अहल बैती। नाज़रीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। नाज़रीन मोहतरम, असांजी जेका पहिरीं गुफ्तगू हली रही ही हदीस सकलैन जे बारे में, उन्हीं गुफ्तगू के अॼु अॻिते वधाईंदे इहो बयानु कंदासीं त असांखे जनाब पैगंबर अकरम ॿ हादी ॾेई विया आहिनि। पाण खां पोइ ॿ हादी मुंतखब करे विया आहिनि। हिकु आहे क़ुरान, ॿियो अहले बैत। क़ुरान जंहिंजे बारे में असां गुज़िश्ता नशिस्त में अर्ज़ कयोसीं त क़ुरान में अल्लाह साईं फरमाए थो त ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह। ही उहो क़ुरान आहे, ही उहो किताब आहे जंहिंमें कंहिं शक व शुबे जी गुंजाइश न आहे। पोइ जेके शक करण वारा हुआ उन्हनि जे लाइ इन्ही आयत जी ताइद ॿी आयत आई त व इन कुंतुम फ़ी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना, यानी जेको कुझु असां इन्ही किताब में पंहिंजे बंदे ते नाज़िल कयो आहे, इन्ही में अगरि तव्हांखे कंहिं क़िस्म जो शक व शुबो आहे त तव्हां इन्ही जहिड़ी हिकिड़ी सूरत खणी अचो। यानी इन्ही खां बि आजिज़ हुआ, क़ुरान जी हिकिड़ी सूरत बि न आंदऊं, बल्कि हिकिड़ी आयत बि न आणे सघिया। ऐं वरी ॿी हिकिड़ी जॻह ते सूरह इसरा में अल्लाह साईं फरमायो क़ुल इन इज्तमअतिल इंसु वल जिन्नु अला अन यअतू बिमिथलि हादल क़ुरआन ला यअतून बिमिथलिही। ऐ हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं हिननि खे चओ त अगरि जिन ऐं इंसान सभु मिली करे हिन जहिड़ो क़ुरान आणीन त उहे न आणे सघंदा। वलौ कान बअदुहुम लिबअदिन ज़हीरा, अगरचे सभु हिक ॿिए जा मददगार थी करे हिक ॿिए जी मदद करे आणीन पर बि नथा आणे सघनि। इहा आहे यानी उन्हनि जे आजिज़ हुजण जी, त इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे त क़ुरान जे मुक़ाबले में काई हिकिड़ी आयत या सभु मिली करे हिक ॿिए जा मददगार थी वञनि त क़ुरान जहिड़ी जेका असां माना हिकु आयत बि ऐं सॼो क़ुरान बि नथा आणे सघनि। यानी क़ुरान उहो मौजज़ो आहे जंहिंमें कंहिं शक व शुबे जी गुंजाइश न आहे, यानी उन्ही जो मुक़ाबिल केरु नथो आणे सघे। इन्ही जे यानी मुक़ाबले में काई हिकिड़ी आयत बि नथो आणे सघे, इन्ही जहिड़ी आयत कोई नथो आणे सघे। त जेको क़ुरान अल्लाह जो नाज़िल थियल आहे, शुरू खां वठी आख़िर ताईं जेको बि किताब आहे इहो अल्लाह साईं जो नाज़िल थियल आहे। इन्ही में को फ़र्द बल्कि जिन ऐं इंसान मझां सभु जा सभु हिक ॿिए जी मदद कनि त इन्ही क़ुरान जहिड़ो नथा आणे सघनि। त पोइ जंहिं ते नाज़िल थियो आहे इहो क़ुरान मजीद जंहिं नबी ते नाज़िल थियो आहे त कंहिं इंसान खे हक़ न आहे त नबी खां पोइ उन जे जानशीन खे कुझु माण्हू मिली करे मुंतखब कनि। यानी जीअं क़ुरान असांखे रसूल ख़ुदा ॾेई वियो आहे त ईअं अहले बैत यानी जानशीन बि ॾेई विया आहिनि। त उन जानशीन जे बारे में यानी जीअं असांखे इहो हक़ न आहे त क़ुरान जी मिसल आणे सघूं, क़ुरान जो मिसल आणण खां असां आजिज़ आहियूं, ईअं ई जानशीन ऐं रसूल जेके आहिनि उन्हनि खे बि मुंतखब करण खां असां आजिज़ आहियूं। यानी उन जो मुंतखब उन जानशीन जो मुंतखब असां नथा करे सघूं। यानी असां में उहा कुदरत न आहे त जीअं असां
क़ुरान खे नथा आणे सघूं ईअं जानशीन नबी खे बि नथा आणे सघूं। ऐं क़ुरान हिकु मौजज़ो आहे जेको क़यामत ताईं रहण वारो आहे। यानी अॼु ताईं 1400 साल खां पहिरीं ही किताब नाज़िल थियो आहे, त अॼु ताईं कंहिं ज़बर ज़ेर जी यानी कोई तब्दीली न आणे सघियो आहे। अॼु ताईं उहो क़ुरान जेको शुरू में हुओ उहो अॼु ताईं आहे ऐं क़यामत ताईं इहो रहंदो। इन ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त क़ुरान हिकु ज़िंदा मौजज़ो आहे जेको हमेशह रहण वारो आहे। त ईअं ई जानशीन रसूल बि रसूल ख़ुदा जी वफ़ात खां पोइ क़यामत ताईं हिकिड़ो फ़र्द अहल बैत मंझां हिकिड़ो फ़र्द मौजूदु आहे जेको उन्ही मौजज़े क़ुरान जी मौजज़नुमा हस्ती अॼु बि मौजूदु आहे। अज़ीज़ सामीन, असांजी अॼु जी गुफ़्तगू पुॼाणी ते पहुती। इंशाअल्लाह अॻी निशिस्त में इन गुफ़्तगू खे बरक़रार रखंदासीं इंशाअल्लाह। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।